आसना वाक़या का कंदासीं ठटे जे बिन वकीलन भाइरन खिलाफ़ केस दाख़िल थियण खिलाफ़ वकीलन पारां एहतजाज तौर अदालती कार्रवाइन जो बाइकाट कयो वियो आहे। ठटे में बिन वकील भाइरन खिलाफ़ केस दाख़िल थियण ते वकील बिरादरी पारां एहतजाज कयो वियो आहे। अदालती कार्रवाइन जो बाइकाट कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयो था उमर कुंभार टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। उमर कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी उमर। शख्सियत वडेरे रसूल बख्श जाखरो पारा छठे थाने ते छठो बार जे जॉइंट सेक्रेटरी जावेद कुमार ऐं सीनियर वकील शबीर अहमद कुमार जे टिन भाइरन अमीर बख्श शकील अहमद ऐं हुसैन कुमार खिलाफ मतन मुबैना तौर ते फायरिंग करण जे इल्ज़ाम हेठि एफआईआर दाख़िल कराई वई। वकील जे टिन भाइरन खिलाफ केस दाख़िल थियण ते एसएचओ ज़ियाद नुनारी जे वकीलन सां कयल नारवा रवैये खिलाफ डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन छठो पारा ॾिनल सॾ ते अॼु छठो डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट छठो ऐं उन जे मातहत सिविल अदालत में वकीलन पारां एहतजाजी तौर अदालती कार्रवाइनि जो बाइकाट कयो वियो। एसएचओ छठो ज़ियाद नूरानी बिना जांच जे वॾे जे चुर्च ते असां वकीलनि जे टिन भाइरनि खिलाफ़ कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जे खिलाफ़ कार्रवाई कई वञे। छठो बार एसोसिएशन जे सदर एडवोकेट एजाज शाह ऐं जनरल सेक्रेटरी वकील होश मोहम्मद अब्बासी जो वकीलनि सां ॻाल्हि ॿोल। जी उमर कुंभार, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।